कराची सिंध ऐं पंजाब जा कुछ इलाइक़ा सख़्त हीट व्यू जे हेठि आहिनि, जिते त कल्ह मोहन जो दड़ो ऐं लाड़काणो पाकिस्तान जा गरम तरीन हंध बणिजी विया, जिते गर्मीपद 53 डिग्री सेंटीग्रेड ताईं पहुची वियो। रिपोर्ट में जैकबाबाद में गर्मीपद 52 रिकॉर्ड कयो वियो। मौसमियात खाते चयो आहे त वधीक 5 खां 6 ॾींहनि ताईं सिंध ऐं पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मौसम जी सूरतहाल बरक़रार रहंदी। काल्ह ठठो सिंध जो वाहिद इलाइक़ो हो जिते जो गर्मीपद 40 डिग्री खां घटि हो। ॿिए पासे मौसमियात खाते कराची में हीट व्यू जो अलर्ट जारी करे छॾियो आहे, जेको 3 ॾींहनि ताईं जारी रहंदो। मौसमियात खाते मूजिबि हीट व्यू 29 मई खां 31 मई जे विच में हूंदो ऐं इन दौरान सामूंडी हवाऊं मुस्तक़िल गैर फ़ाल रही सघनि थियूं। शहर जो वधि खां वधि गर्मीपद 40 खां 42 डिग्री जे विच में रिकॉर्ड थी सघे थो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।